कंबर में भी योम आशूर वडे जोश जज्बे अक़ीदत ए एहतराम से मल्हायो वियो। उन सिलसिले में कंबर शहर उन जे ॻोठन मां केतिरा ई अज़ादारी मातमी जुलूस कढिया विया जेकी मरकज़ी अंजुमन हुसैनी इमाम बारगाह पहुता, जितां तज़िया अलम ज़ुलजना ऐं सेजू खणी रिवायती रस्तनि तां मातमी जुलूस गुज़रंदो कंबर जे गोपांग महल, खबड़ी मकान रोड, पिपल चौक, सेनीमा रोड, जनाह बाग रोड तां गुज़रंदो सीना ज़नी ज़ंजीरनि ऐं ब्लेडनि सां अज़ादारी कंदे भुटे चौक ते पहुतो, जिते ज़ंजीरनि ऐं ब्लेडनि सां अज़ादारी कई वई। जॾहिं त जुलूस जे रस्तनि ते सबीलुनि जो पिणु इंतज़ाम कयो वियो हुयो। मातमी जुलूसनि में शामिल केतिरा ई अज़ादार ज़ख़्मी थी पिया, जिन खे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां क़ाइमु कयल फस्ट एड कैंपुनि में आणे उन्हनि खे इलाजु ॾिनो वियो। जंहिं बाद अज़ादारी जुलूस कलराई गोपांग महल में पहुतो, जिते शाम ग़रीबा जी मजलिस बर्पा कई वई। इंतज़ामिया तरफ़ां सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु इंतिहाई सख़्तु कंदे जुलूसनि जे अॻियां ऐं पोयां वॾे अंग में पुलिस अहलकारनि खे मुक़ररु कयो वियो हुयो। ऐं अहिड़ी तरह समूरे मुल्क जियां कंबर में बि आशूर जे ॾींहं ते या हुसैन जूं सदाऊं बुलंद थींदियूं रहियूं। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सुन टीवी न्यूज़ कंबर।